प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी अॼु तव्हांखे 5 शेर हाजी गुलाम नबी मैसर जा ॿुधाईंदुसि। चए थो त पहिरीं राति प्रीत मूं पनो पेन खणी लिखणु शेर शुरू कयुमि, शल विझंदो साब धणी। हिन मिसकीन महेसर जा ही सादड़ा लफ़्ज़ सुणी, मन सॼणु चवे सुबहान अल्लाह, तुंहिंजी वाई ख़ूब वणी। पोइ अथमि आस घणी, अचे ॾींदो ॾेह मुबारकूं। चए थो ॿ भेरा ॿीअ राति जो पियो दिलि में ख़्यालु कयां, त उहे लफ़्ज़ किथां अचनि जेके इस्तेमालु कयां। हू आका मां बेअकुल हिते कहिड़ी ॻाल्हि कयां, दिलि जो महेसर दिलि सां पियो हाल अहवालु कयां, त को अहिड़ो सुवालु कयां जंहिंसां मिले जीव जवाब में। चए थो टुटरा ग़म 3 राति जो अची तिखा ताब करे, नंढड़ी दिलि न खणी सघे न कर काब करे। कॾहिं वञे कूमाए जी कॾ हुब मूं हाब करे, मोहब महेसर ॾे मुका हथूं पाण हिसाब करे। को खणी छाब करे असां तोहफ़े तौर वठी रखिया। सुभान अल्लाह। चए थो चौथीं राति चुमियूं ॾेई चुमियमि सारा सेर, ख़ुशबूदार हवा घुली जॾहिं सुबुह साण सवेर। पोइ पक थी त घुमाए वियो मुंहिंजो पुनल ताज़ा पेर, अवल महेसर ॻाया शुकराने जा शेर। पोइ खेरा तूं ऐं खेर मूं वेड़े मंझि विरहाया। चए थो 5 राति पिरीअ जूं वरी ॾिठमि वाटूं, त मन अॼु बि अचनि कल्ह वांगियां था फुरकत में फाटूं। उठी बूंद अखियुनि मां छूट करे छाटूं, महेसर शल ॿीहर लहनि उहे नूर संधियूं ॾाटूं। त ही ॻोठ भरे ॻाटूं करे दर्शन मुंहिंजे दिलदार जो। चए थो 6 राति छुपायो मूं दिलि जो राज़ घणो, लेकिन आशिक लोक में मूर न आ लिकणो। सभु को चवंदुसि जा बजाए चरियो या सिकणो, नेठि महेसर नींहं में सभु कुझु आ सहणो। हेॾों हिकु ॼणो होॾों हेॾा मामला। चए थो 7 राति सॼण खे सॼी राति सॼोमि, घर छॾे घर वाट ते उन्हीअ काण अॼोमि। माण्हू ॾियनि मलामतूं चवां अञा ॿियूं बि ॿॾियोमि, सरफ़ सॼण जे न अचण जा रुॻे मिहणा मूर न ॾियोमि। जॾहिं जान बि यार गॾियोमि तॾहिं मुल्क महेसर मोटंदो। 8 राति उठनि जे ॿुधी खुरनि जो खड़को, कनायुमि त काॾहूं थो अचे अॼु ॿुधण में खड़को। दिलि ऐं हांव खे हीअं चयुमि कुझु थधा थी थड़को, अॼु दड़को ऐं खड़को वियो महेसर तां माफ़ थी। चए थो 9 राति नवाज़ियो अचे पाण ग़रीब नवाज़, रस्ते ते ॿुधंदो रहियो मुंहिंजे रोअण जा आवाज़। पाण पुछाऊं त ही केरु आ जंहिंजो सोज़ बि आहिनि साज़, पंहिंजे रस्ते ते सभु रुकिजी विया परवाज़। अदा रोअण मां ही राज़ महेसर माणे ॾिठा। चए थो 10 राति ॾिनाऊं अचे ॾाढो सुहिणो ॾाज, अखियुनि ऐं दिलि दू बदू ॿिन्ही माणे कयो मेराज। पोइ सुतत सार लही वियो मुंहिंजो सभिनि जो सरताज, अदा महेसर मोहताज अॼु न खिले त कॾहिं खिले। सुभान अल्लाह। महेसर असांजे सिंध जो वॾो मशहूरु शाइर आहे, जंहिंजा शेर आहिनि ऐं उन जूं अणखुट काफ़ियूं ऐं कसीदा ऐं नातूं आहिनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में। त ही तव्हां शेर ॿुधो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो। अॼु 10 रातिनि जा बयानु कया आहिनि, अञा 5 रातियूं आहिनि, वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं।